इन वक्त पाण के PhD होल्डर अलाए छा थो सम्झे उनजो किताब आयो सिंध जा फनकार एतिरो उन में कल्चर डिपार्टमेंट जो किताब एतिरो उन में कूड़ ॻाल्हायो शर्मा जो पहिरियों उस्ताद शाहिद भुट्टो ख़ुदा जो कसमाना आहे शाहिद बज़मी आहे मूंखे हुन कुझु अर्सो अॻु में जॾहिं मां नओं आयुसि मूंखे ही रेडियो पाकिस्तान ते कॉन्टेक्ट ते को डायरेक्टर वग़ैरह या कुझु कहिड़ो प्रोड्यूसर वग़ैरह हुयो मूंखे शर्मा जो एल्बम आणे ॾे मूंखे केस मां कुझु आणे ॾिनियूं कुझु मूंखे मिस थी वियूं मूंखे पंहिंजा कमकार हुया मां हिनखे न पुॼाए सघियुसि हिन जॾहिं इहो किताब लिखियो उन में एतिरो कूड़ लिखियईं इवन मुंहिंजे लाइ बि हीअ सरमद हुयो पर ही बेकार माण्हू आहे अलाए छा जो छा लिखियईं सरमद जी न्याणीअ खे उन सरमद जी वाइफ करे पेश कयो माण्हू एतिरो त ग़लति लिखियो एतिरियूं त ग़लति ॻाल्हियूं उन लिखियूं सरमद जो उस्ताद ग़लति लिखियो सरमद जी न्याणीअ खे उनखे वाइफ कयो मुंहिंजी उन गिला कई बाबा मां नंढड़ो माण्हू आहियां मां नओं फील्ड में आयो आहियां मां चयो त जापराणी साहब सेक्रेटरी हुयो मां उन्हनि खे चयो त साईं हिन मूं ग़लति लिखियो आहे हीउ किताब जेको लिखिजे थो पियो हीउ सदियुनि ताईं हलंदो सुभाणे माण्हू चवंदा त न सरमद जी वाइफ इहा आहे सरमद जो भाउ ईअं आहे महिरबानी करे हिन जी तरजीह करायो पर उनजो ठीकु आहे असांजा प्रोग्राम बुकर बिटशा एरिया जो मां कराई उहा अॼु ताईं सही आहे असांजा पढ़ियल लिखियल माण्हू उन खां पोइ साईं मां 2 मिंट वठी सघां थो उन खां पोइ लैंग्वेज अथॉरिटी पारां हिकिड़ी वेबसाइट ठही आहे उन वेबसाइट में सरमद सिंधीअ खे पंजाबी चयो वियो आहे यार असांखे 38 साल थिया आहिनि हिते 17 साल सरमद ॻायो आहे 17 साल असीं सिंध खे ॻायो आहे सरमद उन दौर में ॻायो जॾहिं हुन चयो लताड़े लानो फूट तो हीनो यूं लंगूर जा उड़ा दिलूं असमतूं हितां जूं जरन नंदा चुकी हितां जा कोढ़ा पग बचाणी दा वतन हितां जूं नारियूं रुडन कच बचाऊं इन्हनि बुढ़ार मत गिटीअ धरण ते मोजड़ा केर वेंदो मशरा जे दौर में ओ बिना असांखे पंजाबी न चओ अल्लाह रब्बुल आलमीन जो कसम असां पंजाबी आहियूं असां सिंध सां मोहबत कई आहे असां सिंधी आहियूं असां सिंध जो खाधो आहे मां अॼु डॉक्टर साहब जॾहिं क्या सरमद जे पुट खे घुरायो जेकॾहिं उहो पुट को न ॿुधणु उनखे न अचे जेकॾहिं थधी जे वण ते उहे करे सघे त उहो असां सिंधी न आहियूं ही लैंग्वेज अथॉरिटी वारा असांखे दुनिया में पंजाबी करे पेश था कनि 36 साल थिया असां सिंध खे ॻायो आहे सिंध सां मोहबत कई आहे असां जेकॾहिं उर्दू ॻायो आहे इंटरनेशनल फनकार हुजूं आहे असांखे सिंध सां मोहबत आहे सिंध असांखे इज़त ॾिनी आहे सिंध असांखे मान ॾिनो आहे मुंहिंजा ॾाॾा मुंहिंजा परॾाॾा सखर में तदबीर थियल आहिनि मुंहिंजे क़बर मूं ते आहिनि महिरबानी करे असांखे पंजाबी न कयो भला थिए असीं सिंध जा ॼाया आहियूं सिंध सां मोहबत कंदा आहियूं असां सां नफ़रत न कयूं नूर अहमद मेमन साहिब असांजी शाइर आहे मुंहिंजो ॻोठ ई आहे मुंहिंजे वालिद खे बि सुञाणे मुंहिंजे ॾाॾे खे बि सुञाणे डॉक्टर साहब खे रुके आहे त सिंध लैंग्वेज अथॉरिटी वारनि खे एक्शन कनि त भई जिते तव्हां सरमद जेका हिस्ट्री लिखी आहे उते पंजाबी लिखियो आहे उनखे ख़तमु कयो वियो महिरबानी कयो असां तव्हां जा आहियूं असीं सिंध जा आहियूं जे जीवन तो में सिंध न मुंहिंजी तोखा घुरी आहे छा करणु घुरिजे असांखे असांजो मरणु असांजो जीअणु असांजी औलाद सभु सिंध सां आहे असीं हलाली पुट आहियूं असां पंहिंजे सिंध जा पर हीअ गवर्नमेंट असांजा इदारा असांखे ज़बरदस्ती कल्चर डिपार्टमेंट जे किताबनि में वेबसाइटनि ते असांखे पंजाबी जेको आहे उहो